कंबर जे डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में सिंध हुकूमत जे तवानाई खाते पारां सरसो जे ताउन सां कंबर शहदादकोट ज़िले में सोलर होम सिस्टम मंसूबनि तहत 10,000 सोलर किट्स ॾियण जी सिलसिले में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जे ख़ासि महिमान पीपी सिंध जे सदर MPA निसार अहमद खोड़ो ॻाल्हाईंदे चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अवाम सां कयल वाइदा पूरा कंदे 2022 जे बरसात में बेघर थियल माण्हुनि खे घर ठाराए ॾिना जीअं उन्हनि जी ज़िंदगीअ में आसानी पैदा थिए। उन्हनि घरनि जी ख़ासियत इहा आहे त मालिकाना हक़ औरतुनि खे ॾिना विया। हींअर सोलर किट्स बि औरतुनि जे नाले ते ॾेई रहिया आहियूं जीअं औरतुनि खे मुआशिरे में मज़बूत ऐं बाअख़्तर बणाए सघिजे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन अवाम खे कॾहिं बि नाहे विसारियो। हिन मुश्किल वक़्त में जिते जंग जे करे मुआशी हालतूं बहितर न आहिनि तंहिं हूंदे बि ग़रीब अवाम सां कयल वाइदा पूरा कंदे हिन गर्मीअ जे मौसम में ग़रीब माण्हुनि खे सोलर किट्स ॾेई संदनि घरनि में रोशनी कई आहे। समूरे सूबे में 2,75,000 किट्स ॾिनियूं वेंदियूं जेका शुरूआत आहे। डिस्ट्रिक्ट मैनेजर ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन वक़्तु कंबर शहदादकोट ज़िले में 247 किट्स विराइण जो टारगेट हुयो, जिन मां 183 जे सर्वे करण बाद 100 मुस्तहक़ औरतुनि खे सोलर किट्स ॾेई रहिया आहियूं। तक़रीब में MPA निसार अहमद खोड़ो तरफ़ां ग़रीब ऐं मुस्तहकम औरतुनि में किट्स पिणु विरायूं वयूं। ज़िले काउंसिल कंबर जो चेयरमैन कमरदीन गोपांग, वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद इसरान, डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ोजिन शिरकत कई। कैमरामैन आदिल अली खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।